मुमलिकती वज़ीर बिलाल अज़हर कियानी चयो आहे त तहरीक इंसाफ़ मुल्क खे दीवाली जो शिकार बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश कई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलाल अज़हर कियानी चयो त पीटीआई पंहिंजे ॾोहारियुनि खे आज़ाद करण लाइ मुल्की मफ़ादनि ख़िलाफ़ हर कमु कयो। पाकिस्तान ते हमलो करण तहरीक इंसाफ़ जी आदत बणिजी चुकी आहे। बिलाल अज़हर कियानी चयो त रेटिंग एजेंसियुनि मुल्की मईशत खे बहितर करार ॾिनो आहे। टैक्स टू GDP शरह में इज़ाफ़ो थियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त मुमलिकती वज़ीर बिलाल अज़हर कियानी चयो आहे त तहरीक इंसाफ़ मुल्क खे दीवाले जो शिकार बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश कई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलाल अज़हर कियानी चयो त पीटीआई पंहिंजे ॾोहारियुनि खे आज़ाद करण लाइ मुल्की मफ़ादनि ख़िलाफ़ हर कमु कयो। पाकिस्तान ते हमलो करण तहरीक इंसाफ़ जी आदत बणिजी चुकी आहे। बिलाल अज़हर कियानी चयो त रेटिंग एजेंसियुनि मुल्की मईशत खे बहितर करार ॾिनो आहे। टैक्स टू GDP शरह में इज़ाफ़ो थियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त मुमलिकती वज़ीर बिलाल अज़हर कियानी चयो आहे त तहरीक इंसाफ़ मुल्क खे दीवाले जो शिकार बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश कई। पाकिस्तान ते हमलो करण तहरीक इंसाफ़ जी आदत बणिजी चुकी आहे। बिलाल अज़हर कियानी जो वधीक चवणु हो त रेटिंग एजेंसियुनि मुल्की मईशत खे बहितर करार ॾिनो आहे। मुमलिकती वज़ीर जो चवणु हो त टैक्स टू GDP शरह में इज़ाफ़ो थियो आहे।